अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आया मंजर अजीज सब खां पहिरां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। वज़ीर आज़म वॾिन सनअतनि ते 10% टैक्स लॻाइण जो ऐलान करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मुआशी टीम सां इजलास बैदि ॻाल्हाईंदे चयो आहे त सिगरेट, सीमेंट, स्टील, शुगर इंडस्ट्री, टेक्सटाइल ऐं ऑटोमोबाइल इंडस्ट्री ते टैक्स लॻायो वेंदो। वज़ीर आज़म जो चवणु आहे त आवाम खे रिलीफ फराहम करण लाइ हू सनअतुनि ते टैक्स लॻाए रहिया आहिनि। इंडस्ट्रीज़ ते टैक्स लॻाए ग़रीब खे बचायो वियो आहे। महांगाई ते ज़ाब्ते लाइ हू नह चोटी जो ज़ोर लॻाईंदा। इत्तेहादी हुकूमत मुल्क लाइ बहितरीन फ़ैसिला कया आहिनि। फ़ैसिलनि सां ॾुखियायूं ज़रूर ईंदियूं पर हू मुश्किलातनि मां जल्द निकिरी वेंदा। मुल्की मईशत तबाह थी वई हुई। IMF वधीक शर्त न लॻाया त मुआहिदो थी वेंदो। हुकूमत पंहिंजनि माण्हुनि खे बचाइण लाइ फिक्स टैक्स लॻाए पई। फिक्स टैक्स लॻाइण सां वॾा वाॻू बची वेंदा। PTI अॻवान ऐं नाणे वारे अॻूणे वज़ीर शौकत तरीन चयो आहे त हाणोकी हुकूमत मुल्क खे ॾेवाले तरफ़ वठी पई वञे। PTI जी हुकूमत हुजे हा त तेल ते वधीक रिलीफ ॾिनो वञे हा। हुकूमत क़दमनि सां नंढो वापार तबाह थी वेंदो। हुकूमत मईशत बाबति कूड़ ॻाल्हाइण खां पासो करे। वज़ीर आज़म पारां सुपर टैक्स जे ऐलान खां पोइ पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज क्रैश करे वई। 100 इंडेक्स में 2055 पॉइंट्स जो घटिताई रिकॉर्ड। कारोबार मुअतल थी वियो। इंटरबैंक में डॉलर बि 67 पैसा महांगो थी वियो। डॉलर 207.90 रुपया जो थी वियो। पंद्रह करोड़ खां वधीक आमदनी वारी कंपनी ते 100 20 करोड़ खां वधीक आमदनी ते 200 ऐं शुगर, सीमेंट, टेक्सटाइल समेत 13 शोबनि ते 10% सुपर टैक्स लॻंदो। सुपर टैक्स हिकु भेरे वरितो वेंदो। मुल्क खे डिफॉल्ट खां बचाइण लाइ का त क़ीमत अदा करणी पवंदी। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल ईंदड़ साल 20 करोड़ खां वधीक टैक्स ॾियण जो ऐलान कंदे चयो आहे त मुल्क खे डिफॉल्ट थियण खां बचाइण लाइ IMF प्रोग्राम ॿीहर शुरू करणु ज़रूरी हो। इमरान ख़ान मुल्क खे ॾेवालपणे जी कंधी ते खणी वियो। हाणे मुल्क बहितरी ॾांहुं वेंदो। इमरान ख़ान मुल्की कर्ज़ में वाध करे हाणे ख़ुदि मुख्तियारी जी ॻाल्हि करे रहियो आहे। पोणनि 6 सालनि में 71 सालनि जे बराबरि कर्ज़ वरितो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिकु ॾींहं जे दौरे ते ग्वादर पहुची वियो। वफ़ाक़ी वज़ीर, मुमलिकती वज़ीर ऐं ख़ासि मददगार बि वज़ीर आज़म सां गॾु ग्वादर पहुता। वज़ीर आज़म जे ग्वादर में मोहननि सां मुलाक़ात। ग्वादर में ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त मुल्की तरक्की बलोचिस्तान जी तरक्की सां ॻंढियल आहे। वफ़ाक़ी हुकूमत बलोचिस्तान जा मसइला हल करण लाइ संजीदा आहे। बलोचिस्तान जे अवाम जा मसइला हल न थिया त तरक्की बेमायना आहे। बलोचिस्तान जा मसइला हल थियण ताईं सुकून सां न वेंदासीं। कंहिंखे बि ग्वादर वासियुनि जे हक़नि ते धाड़नि जी इजाज़त न ॾिनी वेंदी। ग्वादर वासियुनि जा मसइला हल करणु पहिरीं अवलियत आहे। कराची वारनि लाइ बिजली 5 रुपया 27 पैसा महांगी। बिजली जे अघनि में वाध अप्रैल जे माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी मद में कई वई। जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि इज़ाफ़ी ओगाड़ी जुलाई जे बिलनि में वसूल कई वेंदी। लाइफ लाइन वाहपेदारनि ते अघु लागू न थींदो। सिंध में मकानी चूंड शेड्यूल मूजिब थींदी। सिंध हाई कोर्ट फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। सिंध हाई कोर्ट मकानी चूंड मुलतवी करण बाबति दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं।
अदालत चयो आहे त मकानी इदारनि जो कानून SLGA आइन जे आर्टिकल 140 ख़िलाफ़ आहे। सुप्रीम कोर्ट पर आर्टिकल 140 तहत इंतजामी ऐं माली इख्तियार ॾियण जो हुकुम ॾिनो। सिंध हाई कोर्ट जी 2 रुकनी बेंच दरख़्वास्त ते महफ़ूज़ थियल फ़ैसिलो ॿुधायो। MQM, PTI ऐं SUP जा वकील ॿुधणी दौरान मौजूद हुआ। इस्लामाबाद की अदालत लांग मार्च और भंजडा वारे केस में इमरान खान की जमानत मंजूर करे छड़ी। अदालत 10 केसन में इमरान खान की अबूरी जमानत मंजूर करे वरती। अदालत 5,000 रुपयन के कागजन एवज़ इमरान खान की जमानत मंजूर कई। ॿुधणी दौरान PTI चेयरमैन इमरान खान अदालत में पेश थियो। PTI चेयरमैन इमरान खान की पेशी के मौके ते सिक्योरिटी जा इंतजाम सख्त किया विया। सिंध और लाहौर हाई कोर्ट में जजन की मुक़ररिन बाबत जुडिशल कमीशन जो इजलास तलब। सिंध हाई कोर्ट के 6 नवन एडिशनल जजन लाइ जुडिशल कमीशन जो इजलास 28 जून ते थींदो। लाहौर हाई कोर्ट में 13 एडिशनल जजन की मुस्तकली लाइ जुडिशल कमीशन जो इजलास 29 जून ते थींदो। सिंध हाई कोर्ट के एडिशनल जजन लाइ अमजद अली भयो, साद कुरैशी, राशिद सोलंगी, खादिम सुमरो, अब्दुल रहमान, खुरम और अरबाब खान के नालन ते गौर कयो वेंदो। वडे वजीर मुराद अली शाह और रेलवे वारे वफाकी वजीर साद रफीक की सदारत थे KCR और BRT मनसूबन बाबत इजलास में थरकोल KCR और BRT मनसूबन ते गौर कयो वियो। वडे वजीर मुराद अली शाह चयो आहे त कराची जी ट्रांसपोर्ट जो मसलो KCR ज़रिए ही हल थींदो। वफाकी वजीर साद रफीक चयो त पाकिस्तान के वडे शहर कराची के अवाम की ट्रांसपोर्टेशन जो मसलो तरजीही बुनियादन ते हल कयो वेंदो। KCR मनसूबो मुकम्मल करण हू सिंध हुकूमत से गड आहिन। इजलास में KCR मनसूबे के मुकम्मल करण कमेटी जोड़ी वई। कराची के मुख्तलिफ इलाकन में बिजली की लोड शेडिंग अवाम परेशानी में वठजी वियो। शेर शाह, गुलिस्तान जौहर, मलिर, शाह फैसल, कोरंगी, औरंगी टाउन, गुलशन इकबाल बिन इलाकन में वक्फे वक्फे से बिजली की डिगी लोड शेडिंग सबब अवाम मुश्किलातन जे वर चढ़ी वियो। कराची की नारी से बाहुद्दीन ज़करिया एक्सप्रेस में रेप केस में 3 मरकजी जवाबदारन की DNA जा नमूना मुतासिर नारी के जिस्म ता मिलल DNA से मैच करे विया आहिन। प्रोसिक्यूशन के जरियन मूजिब पंजाब फॉरेंसिक लैब में जवाबदारन की DNA रिपोर्ट मिली चुकी है। रिपोर्ट में 3 जवाबदारन की DNA जा नमूना मुतासिर नारी के जिस्म से मिलल नमूनन से मैच करे विया आहिन। मुतासिर नारी बिन जवाबदारन की सुञाणप करे चुकी है। अदालत मुतासिर नारी जो बयान भी कलमबंद करे वरतो है। मुल्क में कोरोना की बी लहर जोर पकड़न लगी। 24 कलाकन दौरान मुल्क में कोरोना जा 309 नवा केस ज़ाहिर। सेहत के कौमी इदारे मूजिब मुल्क में कोरोना के हाकारी केसन की शरह 2.22% रिकॉर्ड कई वई। कोरोना में वरतल 80 मरीजन की हालत गणती जोगी है। कराची में कोरोना की पखेड़ की शरह 15.85% रही। कंबर में 800 लेडी हेल्थ वर्कर की इलेक्शन में ड्यूटी लगाने खिलाफ धरणु। लेडी हेल्थ वर्कर पारा रैली कढ़ी DC ऑफिस आडो धरणु हयो वियो। इंतजामिया खिलाफ सख्त नारेबाजी। एहतजाज कंदड़न लेडी हेल्थ वर्कर जो चवण है त पुलिस एहलकारन बदरां लेडी हेल्थ वर्कर की ड्यूटी अमरीकी सेनेट गन सेफ्टी बिल मंजूर करे वरतो। बिल की हिमायत में 65 और मुखालिफत में 33 वोट पया। रिपब्लिकन पार्टी के 15 मेंबरन गन सेफ्टी बिल की हिमायत में वोट ॾिनो।